हमेशा हमेशा ख़ुदा जे कुर्ब में रहे। तो इन करे दाणो कणक जो पटे मेवो खाधई, जॾहिं जो मेवो खाधई मन चली अल्लाह जी तरफ़ त न खा रब करीम उन खां जन्नती लिबास वापसि वरितो। तवजो आहे? बेशक जन्नती लिबास रब करीम अंजीर जो कसम छो कयो, मां इन ते दुआ कयो। जन्नती लिबास हज़रत आदम अलैहिस्सलाम खां रब करीम वापसि वरितो। हाणे इन सॼे वाक़े में बि शान मुस्तफ़ा जो ॿुधायो। सुभान अल्लाह। जॾहिं जो जन्नती लिबास वरितो हुयो, हाणे हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में जेके वण लॻल आहिनि, जंहिंजा पन पता वॾा वॾा आहिनि, वेकिरा आहिनि, उन्हनि में पता घुरे थो, पन घुरे थो त मूंखे पन ॾियो, मां पंहिंजे जिस्म खे रखां ढकिया। सभिनी वणनि इनकार कयो त न, फ़िलहाल अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोते नाराज़ आहे, असां इहो तो अमल कोन कंदासीं, तोखे पंहिंजा पता न ॾींदासीं, न ॾींदासीं तोखे पंहिंजा पन। घुरंदो आयो हुन खां जॾहिं वारो आयो अंजीर जो, अंजीर खां पंहिंजा पन घुरी अंजीर चयो त हा मां हाज़िर आहियां, हे मुंहिंजा पन तूं खण। जॾहिं हुन पंहिंजा पन अंजीर जे वण मां पटे करे पंहिंजे जिस्म ते लॻाया, रब करीम फरमायो त कंहिं हिनखे पंहिंजा पता ॾिना आहिनि, वणनि ॿुधायो त अंजीर ॾिना आहिनि। रब करीम जी ज़ात मुख़ातिब थियो अंजीर सां त तो हिनखे पंहिंजा पन छो ॾिना आहिनि, जॾहिं त ॿिनि कोन्हनि ॾिना। अंजीर जे वण जवाब ॾिनो, या रब करीम मां आदम खे पंहिंजा पन न आहिनि ॾिना, आदम जे अंदरि अलैहिस्सलाम